शहदादपुर में दरगाह सैयद जोत अली शाह के कब्रिस्तान वाले प्लाट ते बासरन पारा मुसलसल कब्जे की कोशिश कई पई वञे। दरगाह के राज़ी में हलंदड़ कम बासरन पारा इहो चई रोकायो वियो त उहो प्लाट उन्हनि जो आहे, वटि उन जा कागज़ भी मौजूद आहिनि। जॾहिं त दरगाह जे मुतवली फ़कीर गुल ख़ास केली, फ़कीर कौसर, नवाज़ अली शाह, सईद अकबर शाह ऐं ॿियनि पाड़ेसरनि जो चवणु हो त दरगाह जे प्लाट ते बासर ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे, जॾहिं त सॼी दुनिया खे ख़बर आहे त उहो प्लाट हिन दरगाह जी मिल्कियत आहे। मुंहिंजी प्रॉपर्टी आहे ऐं जेको आहे मूं दरगाह खे जेको आहे कान ॾिनी आहे ऐं दरगाह वारा हिन सां खेसि न कनि ऐं जेको आहे मुंहिंजी हद में पंहिंजी में जेको आहे न का बि शइ न ठाहिनि त हीअ असुल में प्रॉपर्टी दरगाह जी आहे। बराबरि वारी जॻह बि जेको आहे कब्ज़े में हिननि वटि हुई त पोइ असां म्युनिसिपैलिटी खे चई असां विच मां भित ॾियारी। सालनि खां सदियुनि खां अॼुकल्ह खां कोन्हे को, इलाही वक़्त खां हीअ मुसलसल ई असां सां जुठियूं कंदो रहियो आहे वाइद ज़लदारी। ऐं हीअ हींअर असां ठाहिण पियो चाहियो त विच में आयो न ठाहियो, मुंहिंजो आहे हीअं हूअं रजिस्ट्री आहे। असां चङनि ॿलनि दायो आहे कुकियो आहे, उन्हनि बि असांखे चयो असीं ताउन कंदासीं तव्हां सां। हिननि आला अख़्तियारनि वसवारनि खां मुतालबो कयो त दरगाह जे कब्रिस्तान जी ज़मीन खे कब्ज़ा माफ़िया ऐं बासरनि खां महफ़ूज़ बणाइण लाइ जोगा क़दम खयां वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk